औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज़ादारी मक़ासिद aen Zarae जेका असांजी स्टडी हले पई उहा बाब 3 जे 3 फ़सल ते पहुती आहे, जंहिंजो उनवान आहे तबलीग लाइ आफ़तूं। कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेकी तबलीग लाइ मौत आहिनि। उहे तबलीग खे कामयाबु त हिक पासे साम्हूं वारे खे मुबलिग ऐं संदसि मज़हब जो दुश्मन बणाइनि थियूं। उन्हनि मां किन खे बयानु कजे थो। पहिरीं आफ़त इल्म बदिरां फ़न ते तवजह। तबलीग में असल पहुचाइणो पैगाम आहे। तबलीग में असल पहुचाइणो पैगाम आहे, जॾहिं त फ़न उन पैगाम खे मौसर नमूने पहुचाइण जो ज़रियो हूंदो आहे। उन फ़र में सुर ऐं अंदाज़ ख़िताब शामिलु थियनि था। लेकिन असांजे मुआशिरे में ॾिठो वञे त मिंबर ते फ़न हावी थी चुको आहे। सुर गुर ऐं लिफ़ाज़ी पैगाम जी जाइ बि वलारी वई छॾी आहे। किथे किथे त फ़न ई फ़न हूंदो आहे, पैगाम बिल्कुलु ग़ाइबु हूंदो आहे। अॼुकल्ह सामिईन मजलिस में मज़ो वठण लाइ अचनि था ऐं ॿाहिरि निकिरी हिक ॿिए खां पुछंद आहिनि त मज़ो आयो। उहो न आहिनि पुछंदा त सम्झ में आई, इल्मु मिलियो, मार्फत मिली, इस्लाह थी। जॾहिं त ख़तीब वरी पंहिंजनि माण्हुनि खां पुछंदा आहिनि मजलिस लॻी, याने ॿुधण वारा मज़ो वठनि था, अचण ऐं पढ़ण वारा मज़ो था ॾियनि। जेका शइ ग़ाइबु आहे उहा पैगाम इल्म मारिफत सम्झ फ़िक्र ऐं इस्लाह आहे। उहो ई सबबु आहे त हिकु मलंग हज़ार मजलिसूं ॿुधियूं आहिनि ऐं मजलिसुनि में ई वेठो आहे, लेकिन बग़ैर गुस्ल जे वेठो आहे, छो त कंहिं ख़तीब गुस्ल सेखारण जी ज़हमत ई न कई आहे। मलंग वीचारो किथां सिखे जॾहिं निजासत तहारत जे मसइलनि जो इहो हाल आहे त बाक़ी दीन जो कहिड़ो ज़िक्र कजे। वरी उन जे उबतड़ सामिईन खे उहो ज़हन नशीन करायो वेंदो आहे त अली अलैहिस्सलाम खे मञण वारो जाइल थींदो ई न आहे, जॾहिं त अली अलैहिस्सलाम खे मञण मां मुराद सिर्फ़ु ज़बानी दावत हूंदी आहे। इन करे पोइ सामिईन पाण खे हर लिहाज़ खां आलिम सम्झंदे दीन इल्म जी ज़रूरत ई न आहिनि महसूसु कंदा। असांजा अक्सर सामिईन बि फ़न जा एतिरा ई आशिक़ थी चुका आहिनि जो बग़ैर फ़न वारे आलिम जी मजलिस ॿुधण संदसि बर्दाश्त खां ॿाहिरि हूंदो आहे। फ़न ते ई ख़ुशि थींदा आहिनि ऐं फ़न ते ई रोईंदा आहिनि। बग़ैर फ़न जे केतिरो बि मसाइब पढ़ो न आहिनि रोईंदा। पर जेकॾहिं बग़ैर लफ़्ज़नि जे हिकु इलाप ई रोअण जे सुर में निकिरंदो त उहो उछगारूं ॾेई रोअंदा आहिनि। हिन वक़्तु फ़न असांजे लाइ दीन लाइ हिकु आफ़त बणिजी चुको आहे। सुर गुर किसनि ऐं कहाणियुनि जे बयान लाइ कंहिं इल्म जी ज़रूरत न आहे उन करे असांजी मिंबर जा कामयाबु ख़तीब उहे आहिनि जिन दीन सिखण लाइ कंहिं दीनी दरसगाह जो मुंहुं त ॾिठो न आहे हूंदो, पर जदीद उलूम में मैट्रिक पास मस हूंदा आहिनि। पोइ अहिड़ा ख़तीब ऐं ज़ाकिर दीन बयानु करण जी ज़िमेवारी बि पंहिंजे सर खणी वेंदा आहिनि। नतीजे में पाण बि गुमराह थींदा आहिनि ऐं ॿियनि खे बि गुमराह कंदा आहिनि। अञा बि अॻिते वधी बानीअ जे मुतालबे ते हर क़िस्म जी उबती सुबती गुफ़्तगू लाइ आमादा थी पवंदा आहिनि। अहिड़नि ख़तीबनि खे ॾिसी आइमा अलैहिस्सलाम जे दौर जा उहे ख़तीब यादि अची वेंदा आहिनि जिन खे हुकुमरान आइमा अहल बैत अलैहिस्सलाम जे दीन बयानु कंदड़ दरसनि खे फिटाइण लाइ किसनि कहाणियुनि ऐं हर तरह जी शाइरी बयानु करण लाइ मिंबरनि ते बीहारे छॾियो हुयो। अहिड़नि ख़तीबनि खे इन दौर में किसासीन चयो वेंदो हुयो। उन्हनि किसासिन में पहिरियों शख़्स साबिक़ यहूदी का अहबार आहे जेको माण्हुनि खे बनी इसराइल जे किताबनि में मौजूदु किसा बयानु कंदो हुयो। उतां खां मुस्लमान जी रिवायतुनि में बि इसराइलियात शामिलु थी वयूं, जिन बाद में हदीसुनि जो रूप अख़्तियार करे वरितो। मजलिस हुसैन हक़ीक़त में हिकु दरसगाह आहे। मिंबर ते वेहण वारो उस्ताद ऐं उन जे साम्हूं वेहण वारो शागिर्द आहिनि। जॾहिं त मौज़ू करबला हुसैनियत ऐं दीन आहे, हिन दीन दरसगाह में मुआशिरे जे हर तबिके जा माण्हू शामिलु थींदा आहिनि। उन करे उस्ताद जी कुर्सीअ ते अहिड़े इंसान खे विहारिजे जेको करबला हुसैनियत ऐं दीन जी महारत रखंदड़ हुजे ऐं बयान जी सलाहियत रखंदड़ पिणु हुजे। दरसगाह हुसैनी जे उस्ताद लाइ फ़न जो एतिरो मिक़दार काफ़ी आहे जेतिरो मिक़दार माना ऐं मफ़हूम पहुचाइण में मददगार हुजे। जंहिं दर्जे खां ख़ुदि फ़न मज़ो ॼण शुरू करे
उतां खां फ़न नुक़सान ॾियणु शुरू करे थो। उनखे सम्झण लाइ नूहे जो मिसाल ॾिजे थो। असां रिकॉर्ड थियल नुहा ॿुधंदा आहियूं जंहिंमें हिकु त नूहे पढ़ंदड़ जो आवाज़ु हूंदो आहे ऐं ॿियो मातम जो आवाज़ु। जेकॾहिं मातम जो आवाज़ु नूह पढ़ण वारे जी आवाज़ खां बुलंद हूंदो त उहो आवाज़ु मज़ो न ॾींदो, लेकिन नूहे पढ़ण वारे जो आवाज़ु सम्झ में ई न ईंदो। उन जी भेट में नूहे पढ़ण वारे जो आवाज़ु जेतिरो मातम जी आवाज़ खां मथां हूंदो एतिरो संदसि नूह वधीक सम्झ में ईंदो। बल्कि अहिड़े नमूने ख़िताबात में जेकॾहिं फ़न जो मक़दारु अमल जे नसीहत खां मथां हूंदो त मज़ो ईंदो, लेकिन सम्झ में कुझु बि न ईंदो। सामीन ॿाहिरि निकिरी तारीफ़ त कंदा छो त फ़न मज़ो ॾिनो आहे, पर जॾहिं पुछिबो त ख़तीब छा चयो त को सही जवाबु ॾेई न आहिनि सघंदा। पर उन जी भेट में जेतिरो इल्मु मथां ऐं फ़न हेठां हूंदो एतिरो ई पैगाम सम्झ में ईंदो। फ़न जे इश्क सबबा असांजे अवाम जो राब्तो ज़ाकिर ऐं ख़तीब सां वेझो आहे, जॾहिं त इल्मु ऐं आलिम सां परे जो आहे। असां ज़ाकिर खे त लखनि ॼण लाइ तयारु आहियूं, पर आलिम लाइ चवंदा आहियूं त पाण छो नथो कमाए। ज़िक्र ऐं न्याज़ ते ख़र्चु करणु सवाबु सम्झंदा आहियूं, पर इल्म ते ख़र्चु करण लाइ तयारु न आहियूं हूंदा। आलिम जी ॻाल्हि बदिरां ज़ाकिर जे ऐं ख़तीब जी ॻाल्हि क़बूलु करण लाइ आमादा हूंदा आहियूं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त असां उन आफ़त खे सम्झूं ई जेतिरो जल्दी थी सघे उन मां जान छॾायूं। ॿी आफ़त मनफ़ी मुनाज़िरो। मुनाज़िरे जो हक़ीक़ी मक़सदु पंहिंजे नज़रिये खे दलीलुनि सां साबित करणु हूंदो आहे। हर इंसानु पंहिंजे नज़रिये ऐं अक़ीदे खे सही सम्झंदो आहे, लेकिन ॿिए खे पंहिंजे नज़रिये जो क़ाइल करण लाइ दलील जी ज़रूरत हूंदी आहे ऐं उहो दलील फ़राहम करण जो नालो मुनाज़िरो आहे। मुनाज़िरे जा ॿ क़िस्म आहिनि। हिकु मुस्बत मुनाज़िरो जंहिंजे नतीजे में ॿिए फ़रीक़ नज़रियात लिहाज़ खां हिक ॿिए जे क़रीब ईंदा आहिनि। ॿियो मनफ़ी मुनाज़िरो जंहिंजे नतीजे में ॿई फ़रीक़ नज़रियात लिहाज़ खां हिक ॿिए जे क़रीब अचण बदिरां हिक ॿिए खां परे थी वेंदा आहिनि। ऐं किन हालतुनि में जेकॾहिं अॻ में हिक ॿिए जा दोस्त बि हूंदा आहिनि त मुनाज़िरे खां पोइ हिक ॿिए जा दुश्मन बणिजी वेंदा आहिनि। मुस्बत मुनाज़िरे जी इजाज़त आहे जंहिंमें इंसानु इख़लाक़ जे दायरे में रहंदे ॿियनि जे मुक़दसात जो ख़्यालु रखंदे पंहिंजे नज़रिये जे हक़ में दलील ॾेई, लेकिन ज़ाहिर आहे त मनफ़ी मुनाज़िरे जी मज़म्मत ई थियणु घुरिजे। मज़हब अहल बैत में पिणु इजाज़त आहे त इंसानु पंहिंजे नज़रिये साबित करण लाइ दलील ॾिए। इन करे हिकु शिया ख़तीब लाइ मुस्बत मुनाज़िरे जो रस्तो खुलियल आहे। अहल बैत अलैहिस्सलाम जी विलायत ऐं इमामत खे साबित करण लाइ क़ुरान हदीस तारीख़ ऐं अक़ल मां दलील ॾियण जी इजाज़त आहे, लेकिन मद्दे मुक़ाबिल मुक़दसात जी तौहीन जी इजाज़त न आहे। असांजे मिंबर ते ईंदड़ किन ख़तीबनि जो तरीक़ो सिर्फ़ु ॿियनि जी मुक़दसात जी तौहीन ज़रिए अहल बैत अलैहिस्सलाम जी अज़मत साबित करणो हूंदो आहे, जॾहिं त उन सां न सिर्फ़ु उन्हनि जी अज़मत साबित न थींदी बल्कि ॿियनि जी मुक़दसात जी तौहीन सां उन्हनि जी नाफ़रमानी साबित थींदी। मिसाल तौरु जेकॾहिं कंहिं माण्हू ॾे मुंहिंजो कर्ज़ु रहियल हुजे ऐं मां अदालत ज़रिए उन खां कर्ज़ु हासिलु करणु चाहियां त अदालत में वञी साबित कंदुसि त हिन मूंखां कर्ज़ु वरितो आहे ऐं वापसि न आहे ॾिनो। पर जेकॾहिं अदालत में वञी दलील ॾियां त हीउ निमाज़ न आहे पढ़ंदो, रमज़ान जो एतिराम न आहे कंदो ऐं ज़कात बि न आहे ॾींदो, त जज चवंदो इन्हनि ॻाल्हियुनि जो हिन केस सां कहिड़ो तालुक़ु, छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे, तूं दलील ॾे त तुंहिंजो हिन ॾांहुं कर्ज़ु रहियल आहे। क़ुरान मजीद फरमाए थो असांजे मुल्क में सभिनी मुस्लमान फ़िरक़नि जी अक्सर ख़तीबनि जो इहो हाल आहे त पंहिंजे नज़रिये जो हक़ में दलील ॾियण ते एतिरो ज़ोर न ॾींदा जेतिरो ज़ोर मुख़ालिफ़नि जी मुक़दसात जी तौहीन ते ॾींदा आहिनि। अहिड़े ख़िताबत जो नतीजो दुश्मनी खां सवाइ बि कुझु बि न निकिरणो न आहे। टीं आफ़त दुश्मनी, तौहीन, तंज़ ऐं बद इख़लाक़ी। हिते असां आज़ादारी जे कोले ज़रिए न अमूमी तौरु थींदड़ ॿिनि तौहीन आमेज़ शयुनि जो ज़िक्र करणु काफ़ी सम्झूं था जेके असांजे मज़हब लाइ ॿियनि जी दिलि में दुश्मनी जो सबबु बणिजे सघनि था। पहिरीं शइ साम्हूं वारे खे दुश्मन अहल बैत अलैहिस्सलाम करार ॾेई खेसि हरामी चवणु आहे। अलिफ़ अहल बैत सां दुश्मनी ऐं उन जा सबब। असां मुस्लमान बहैसियत मजमूई अमली ऐं इल्मी ऐं अमली ज़वाल जो शिकार आहियूं। उन में कंहिं बि मसलक ऐं मज़हब जे मञण वारनि खे इस्तसाना हासिल न आहे। इन करे अक्सर ख़तीब पंहिंजे मुख़ालिफ़ मकतब वारे ते तंज़, लानत, मलाज़मत ऐं बदतमीज़ी करणु पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदा था ऐं यहूदियुनि वारी सोच रखूं था जिन जो चवणु हुयो त एले किताब में के अहिड़ा मोतबर आहिनि जिन जो चवणु आहे त जेकी
इसराइली न आहिनि, उन्हनि जे हक़ मारण जो असां ते को गुनाह न आहे। उहे अलाह साईं सां ॼाणे वाणे कूड़ मनसूब कनि था। आले इमरान 75। असांजे मुल्क में असां मुस्लमाननि जा अक्सर मक़बूल ख़तीब बि उहो ई सम्झनि था त असां मुख़ालिफ़ फ़िरक़े वारे खे जेतिरो बि ॻाल्हाईंदासीं असांखे न सिर्फ़ु पुछाणो कोन थींदो बल्कि सवाबु मिलंदो। मुस्लमान जे हर हिकु मकतब जे अहिड़नि ख़तीबनि माण्हुनि खे वर्गण लाइ को हिकु जज़्बाती मसइलो नाहे वरितो आहे, मसइलो ठाहे वरितो आहे। देवबंदियुनि ख़तीबनि वटि तौहीन सहाबा, बिरेलियुनि वटि तौहीद रिसालत, अहले हदीस वटि अहले हदीस ऐं वहाबिन वटि शिरक, ऐं शीअ ख़तीबनि वटि दुश्मन अहल बैत। इन्हनि ख़तीबनि मां हर हिकु पंहिंजे माण्हूअ खे उन मसइले लाइ जज़्बाती बणाए छॾियो आहे। हाणे जॾहिं बि हू पंहिंजे माण्हुनि खे कंहिं जे ख़िलाफ़ु भड़काइणु चाहींदा आहिनि त उन ते उन जुर्म जो इल्ज़ाम हणणु ई काफ़ी हूंदो आहे। हक़ीक़त हीअ आहे त दुनिया में दुश्मन अहल बैत इंतिहाई थोरा आहिनि। मुस्लमाननि में शिया ऐं सुन्नी तोड़े बिरेलवी हुजनि या देवबंदी, अहले बैत रसूल सां मोहबत रखनि था। ऐसी ताईं जो जेके यज़ीद खे रज़ी अल्लाह चवनि था उहे बि उन जे अहिड़े नमूने तावील कनि था जो उन्हनि खे दुश्मन अहल बैत चवण लाइ इल्मी महिनत करणी पवंदी। लेकिन कुझु अहिड़ा बि आहिनि जेके चवनि था यज़ीद हक़ ते आहे ऐं हिन इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे क़त्ल कयो उहो हिन लाइ जाइज़ हुयो। ऐं अगरि मां उन वक़्तु हुजां हा त यज़ीद जे लश्कर में हुजां हा। ही आहिनि उहे जेके दुश्मन अहल बैत आहिनि ऐं उन्हनि जो तादाद इंतिहाई थोरो आहे। असां जो त मुशाहिदो आहे त केतिरा ई गैर मुस्लिम पिणु अहल बैत अलैहिस्सलाम सां मुहबत कनि था। सिंध में हिंदू कम्यूनिटी उन जो वॾो मिसाल आहे। लेकिन असांजी स्टेट तां हिकु अहम जहालत, बेहूदगी ऐं गारगन जो सिलसिलो इन तरह जो आहे उन त असांजो ख़तीब कंहिं बि मुहिब अहल बैत खे दुश्मन अहल बैत करार ॾेई फौरी तौर उनखे हरामी चवणु पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदो आहे। जॾहिं त अॻे वीचारे जो ॾोह सिर्फ़ु एतिरो हूंदो आहे त हू ख़तीब वारो अक़ीदो नाहे रखंदो। ॿियनि लफ़्ज़नि में कंहिं मलंग जे चवणु मुताबिक़ या अली तुंहिंजे मुंहिंजे दुश्मन ते लानत। असां मां हर हिकु पंहिंजे मुख़ालिफ़ खे अहल बैत जो मुख़ालिफ़ करार ॾींदो ऐं पोइ हरामज़ादे हुजण जो सर्टिफिकेट ॾियण में नाहे कीबाईंदो। जॾहिं जेकॾहिं को इंसानु वाक़ई अहल बैत जो दुश्मन बि आहे जंहिंजी वज़ाहत असां करे चुका आहियूं त तारीख़ में ऐं अहादीस में उन दुश्मनी सां केतिरा ई सबब बयानु थियल आहिनि जिन मां कुझु असां हिते बयानु कंदासीं। अहल बैत अलैहिस्सलाम दुश्मन जो सबब जिहालत पहिरियों नंबर आहे। जिहालत जॾहिं असां तारीख़ ऐं हदीस जो मुतालो करियूं था त असांखे आइमा अलैहिस्सलाम सां दुश्मनी जा केतिरा ई सबब नज़र अचनि था। उन्हनि सबबनि मां पहिरियों सबब जिहालत आहे। हज़रत अमीर अल मोमिनीन अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम फरमाइनि था माण्हू जंहिं शइ खां जाइल हूंदा आहिनि उन सां दुश्मनी कंदा आहिनि। जेकॾहिं कंहिं शख़्सियत ख़िलाफ़ु मनफ़ी प्रोपगेंडा कई वञे आहे हुजे त दुश्मनी थियणु आम मामूल आहे। इब्न आयशा खां रिवायत आहे त हिकु शामी जीअं ई इमाम हसन अलैहिस्सलाम खे ॾिठो त इमाम अलैहिस्सलाम ते लानत शुरू करे ॾिनी। इमाम हसन ख़ामोश सां ॿुधो, पोइ पाण उनखे सलाम कयो, मुस्कुराइण लॻा ऐं फरमायो ए बुज़ुर्गवार तूं मूंखे ॿाहिरियों थो लॻीं, तोखे शायदि ग़लतफ़हमी थी आहे। जेकॾहिं माफ़ी खपे त माफ़ु कंदुसि, जेकॾहिं माल खपे त तोखे माल ॾींदुसि, जेकॾहिं रहनुमाई खपे त मां राह ॾींदुसि, जेकॾहिं सवारी खपे त सवार ॾींदुमि, बुखायल आहीं त तोखे खाराईंदुसि, लिबास न अथई त तोखे लिबास ॾींदुसि, मोहताज आहीं त तोखे ख़ुशहाली कंदुसि, जेकॾहिं ख़ौफ़ में आहीं त तोखे पनाह ॾींदुसि, का हाजत अथई त पूरी कंदुसि। जेकॾहिं अहिड़े नमूने पाण उन सां महिरबानी जो सलूक कंदा रहिया। जॾहिं शामी उहो सलूक ॾिठो त रोअण लॻो ऐं चयईं बेशक तूं ज़मीन में अलाह जा जानशीन आहियो, बेशक तव्हां ज़मीन में अलाह जा जानशीन आहियो। अलाह ॼाणे थो त पंहिंजी रिसालत किथे रखी। अलाह जी मख़लूक में मुंहिंजे सभ खां वधीक दुश्मनी तव्हां ऐं तव्हांजे बाबा सां हुई ऐं हाणे अलाह जे मख़लूक में सभिनी खां वधीक महबूब अव्हां आहियो। हिन पंहिंजो सामान इमाम अलैहिस्सलाम जे हवाले कयो ऐं वापसि वञण ताईं संदन महिमान रहियो ऐं अहल बैत जी मोहबत जो मुअत्तक़द थी वियो। बहारुल अनवार जिल्द नंबर 43 सुफ़ो नंबर 344। ज़ाहिर आहे त हिन जी अहल बैत अलैहिस्सलाम जा दुश्मनी जहालत सबबा हुई। ॿियो नंबर जेको आहे बातिल अक़ीदा।
असांखे तारीख़ मां मालूम थिए थो त किन माण्हुनि जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मनी बातिल अक़ीदनि सबबा हुई। अबू लहब बिन अब्दुल मुतलिब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾो चाचो हुयो। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलायत जी ख़बर खेसि संदसि कुनीज़ सोबिया ॾिनी हुई त एतिरो त ख़ुशि थियो जो खेसि उन ख़ुशख़बरी ॼण सबब मां आज़ादु करे छॾियो हुयईं, लेकिन पंहिंजे बातिल अक़ीदनि सबब मां पाण सगोर हिन दुश्मन बणिजी वियो। ज़ाहिर आहे त हज़रत अब्दुल मुतलिब जे पुट खे ज़ना जी औलाद नथो करार ॾेई सघिजे। हसद, टियों नंबर आहे हसद। आइमा अहल बैत अलैहिस्सलाम जा दुश्मनी जो ॿियो सबबु हसद आहे। ख़ुदि आइमा अहल बैत अलैहिस्सलाम जी औलाद में अहिड़ा माण्हू रहिया आहिनि जिन पंहिंजे वक़्त जे इमाम सां हसद कंदे दुश्मनी कई। अलिफ अब्दुल्ला इफ़्त बिन इमाम जाफ़र सादिक संदन माउ इमाम ज़ैनुल आबिदीन जे पुट हुसैन जी धीउ संदन नालो फ़ातिमा हुयो। इमाम सादिक अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में ई हवशिया फ़िरके वारनि सां उथ वेह हूंदी हुयसि ऐं मुर्जा फ़िरके ॾांहुं लाड़ो रखंदो हुयो। उन करे इमाम सादिक जी नज़र में संदसि का ख़ासि हैसियत न हुई। हिन में इमाम सादिक अलैहिस्सलाम जी वफ़ात खां पोइ इमाम काज़िम जी मुक़ाबले में इमाम जी दावत कई ऐं शीअनि जे फ़िरको ठाहियो। अलबत्ता 70 ॾींहं अंदरि मरी वियो। इमाम सादिक अलैहिस्सलाम अब्दुल्ला बाबति इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम खे सिफ़ारिश कई हुई त संदन अब्दुल्ला खे छॾे ॾे छो त हू जल्द मरी वेंदो। बे आहे मोहम्मद बिन इस्माइल बिन इमाम सादिक अलैहिस्सलाम जेको इमाम मूसा काज़िम जो भाइटियो हुयो। उन हारून वटि वञी इमाम मूसा काज़िम बाबति चुगली हईं। हारून खे चवणु लॻो मां उहो गुमान बिन न पए करे सघियुसि त ज़मीन में 2 ख़लीफ़ा हूंदा, पर जॾहिं मां मूसा बिन जाफ़र खे ॾिठो माण्हू हिन खे ख़िलाफ़त वारे सलाम कंदा आहिनि। इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम सां हारून जी दुश्मन जो हिकु इहो सबबु हुयो छो ख़ुदि आइमा अलैहिस्सलाम जी औलाद खे ज़ना जो औलाद करार ॾेई सघिजे थो। निफ़ाक़, चौथों नंबर आहे निफ़ाक़। आइमा अलैहिस्सलाम सां दुश्मनी जो हिकु सबबु निफ़ाक़ पिणु आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम फरमाइनि था जेकॾहिं मां मोमिन जे नक ते हीअ तलवार हणा त मूं सां दुश्मनी करे तॾहिं बि कंदो ऐं जेकॾहिं मुनाफ़िक़ खे समूरी दुनिया ॾियां त जीअं मूं सां मोहबत करे तॾहिं बि न कंदो, छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबानी इहो फ़ैसिलो थियल आहे त पाण फरमाए ए अली मोमिन तोसां दुश्मनी न रखंदो ऐं मुनाफ़िक़ तोसां मोहबत न रखंदो। नाजुल बलागा कोल 45। 5 नंबर आहे हराम खोरी। आइमा अलैहिस्सलाम सां दुश्मनी जो हिकु सबबु हराम खोर बि आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में यज़ीदी फ़ौज खे जॾहिं नसीहत करणु चाहे त लुड़ ऐं गोड़ करणु लॻा त जीअं इमाम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि केरु बि सम्झी न सघे। पाण अलैहिस्सलाम उन्हनि खे मुखातिब कंदे चयो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधी, पंहिंजे अमर जा नाफ़रमान थिया आहियो, अव्हां जा पेट हराम सां भरिया विया आहिनि ऐं तव्हांजी दिलनि में मोहर लॻी वई आहे। अफ़सोस आहे अव्हां ते ख़ामोश थी मुंहिंजी ॻाल्हि छो नथा ॿुधो। बहार नरार जुल्द नंबर 45 सुफ़ो नंबर 8। हराम ग़िज़ा इंसान जी रूहानियत ऐं ईमान ते निहायत बुरा असर छॾे थी। उन्हनि मां हिकु आइमा अलैहिस्सलाम सां दुश्मनी पिणु आहे। 6 नंबर आहे शैतान जो नुतफ़े में शामिल थियणु। इंसान कॾहिं पंहिंजे अफ़आलनि ज़रिए शैतान जो एतिरो क़रीब थिए थो जो पंहिंजी ई ज़ाल सां हमबिस्तरी कंदे शैतान खे मौक़ो ॾिए थो त संदसि नुतफ़े में शैतान बि शामिल थी वञे। क़ुरान मजीद अलाह ताला शैतान खे फरमायो तूं पंहिंजे आवाज़ सां जंहिंखे बि फ़रेब ॾेई सघीं उन ते पंहिंजा सवार ऐं प्यादा चढ़ाए छॾी। अचो उन्हनि जे माल में ऐं औलाद में शरीक थी वञु, उन्हनि सां कूड़ा वाइदा कर ऐं शैतान जा वाइदा त धोखे खां सवाइ कुझु बि न आहिनि। 7 ऐं 8 नुतफ़ हेज़ वज़ना। अहल बैत अलैहिस्सलाम सां दुश्मनी जा ॿिया बि 2 सबब या हालत हेज़ में संदसि नुतफ़े जो माउ जे रहम में वञणु आहे या ज़ना। हज़रत उम्मुल मोमिनीन उम्मे सलमा फरमाइनि थियूं मूं ॿुधो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली अलैहिस्सलाम खे फरमाए रहिया हुया त तोसां दुश्मनी 3 माण्हू रखंदा, वल्द ज़ना मुनाफ़िक़ ऐं जंहिंजी माउ हेज़ में हामिला थी हुजे। हाणे जॾहिं दुश्मनी अहल बैत जा एतिरा सबब थी सघनि था त हर कंहिंखे हरामी करार ॾियणु जहालत सां ॿियो कुझु बि न आहे। जॾहिं त अहिड़ी ॻाल्हि मिंबर ऐं हुसैनी ते चवणु जहालत बद इख़लाक़ी ऐं
बदतमीज़ी खां सवाइ कुझु बि न आहे, उन खां सवाइ दुनिया में दुश्मन अहल बैत इंतिहाई घटि मिलंदा। लेकिन असां पाण सां इख़्तिलाफ़ रखंदड़ हर मुहिब अहल बैत खे बि दुश्मन अहल बैत करार ॾियूं था। इहा बि हिकु जहालत ई आहे। असां जहालत हाणे उन दर्जे ताईं वञी पहुती आहे जो कंहिं ख़तीब निमाज़ जे तशहद में अली वलिल्लाह न पढ़ण वारे खे हरामज़ादो चवण खां नथा कीबा आहिनि। ॿिए आहे लानत खे नारो बणाइणु। असांजे किन ख़तीबनि जेका हिकु ग़लतफ़हमी पैदा कई आहे उहा तबर्रा जी माना लानत करणु आहे। वरी लानत खे नारो बणाए छॾियो आहे जंहिंमें हिकु चवे त फलाणनि ते लानत ऐं ॿिया जवाब में चवनि बेशुमार। हक़ीक़त में हीअ आहे त तवल्ला ऐं तबर्रा ॿिन्ही जो तालुक़ु अमल ऐं किरदार सां आहे। तवल्ला लफ़्ज़ विलायत मां निकितलु आहे जंहिंजी माना मोहबत सां दीन ऐं कंहिंजे पैरवी ऐं इताअत करणु आहे। तबर्रा लफ़्ज़ बरात मां आहे जंहिंजी माना आहे दिली नापसंदगी सां दीन ऐं कंहिंजे पैरवी खां परे रहणु आहे। हिते असां हज़रत अली इस्लाम जे हिकु फ़रमान खे पेश करे उन जी वज़ाहत कंदासीं, जॾहिं त जंहिंखे तफ़सील खपे उहो असांजे किताब इस्लाह उम्मत या तवल्ला तबर्रा ॾिसे। अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम फरमाइनि था, मूं खां पोइ तव्हां ते अहिड़ो शख़्स हाकिम थींदो जंहिंजो वात ऐं पेट वॾो हूंदो, जेका शइ लभंदसि खाई वेंदो ऐं जेका न लभंदसि उनखे ॻोल्हींदो रहंदो। उनखे क़त्लु कजो त तव्हां खेसि हरगिज़ क़त्लु न कंदा। तव्हांखे हुकुम ॾींदो त मूंखे बुरो चओ ऐं मूंखां बुरात करियो। जेसिताईं बुरो चवण जो तालुक़ु आहे त भली मूंखे बुरो चइजो, उहो मूं लाइ पाकीज़गी ऐं अवां लाइ जान जी निजात जो सबबु बणिजंदो, पर मूंखां बुरात न कजो, छो त मां फितरत ते ॼाओ आहियां ऐं ईमान में हिजरत ॾांहुं सबक़त कंदड़ आहियां। हिन फ़रमान में मौला बुरो चवण जी इजाज़त ॾियनि था पर बुरात करण खां रोकनि था, जॾहिं त बुरे चवण ऐं ज़ुबान सां लानत करण बि शामिल थी वञे थो, पर बुरात मां मुराद मोहबत सां पैरवी खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। यानी पाण फरमाइनि था त ज़ुबान सां भली बुरो चइजो, लेकिन जंहिं दीन ते मां आहियां उनखे न छॾिजो, छो त मां दीन फितरत ते आहियां ऐं ईमान ऐं हिजरत में सभिनी खां अॻिते आहियां। इन करे विलायत मां मुराद कंहिंजो दीन अख़्तियार करणु ऐं बुरात मां मुराद कंहिंजे दीन खे रद्द करणु आहे। जॾहिं त लानत कंहिंजे ख़िलाफ़त बददुआ करणु आहे, यानी अल्लाह उनखे पंहिंजी रहमत खां परे रखे, जाइज़ कमु आहे, क़ुरान और हदीस में मौजूदु आहे, लेकिन शर्त ही आहे त अकेलाई में कजे ऐं अहिड़े नमूने कजे जो फ़साद बर्बाद न थिए। जॾहिं त लानत खे नारे तौरु लॻाइणु अहल बैत अलैहिस्सलाम जी सक़ाफ़त न आहे। वधीक वज़ाहत लाइ असांजो किताब तवल्ला तबर्रा ॾिसो। लानत खे नारे तौरु इस्तेमालु करण वारे असांजे अमल असांजे दुश्मन वधाया आहिनि। तबलीग जी राह में रिकॉर्ड वधी आहे ऐं किन लाइ क़त्लो गारत करण जो बहानो फ़राहम कयो आहे, जॾहिं त उन मां फ़ाइदो कुझु बि न आहे। चौथी आफ़त सख़्तु मसाइब पढ़णु। असां वटि रुआरनि ख़ातिर ख़तीब ऐं ज़ाकिर तरफ़ां सख़्त खां सख़्तु मसाइब पढ़ण जो मुक़ाबिलो थींदो रहियो थो। उन जो नतीजो हीउ निकितो आहे त ॿुधण वारनि जी दिलियूं सख़्तु थी वियूं आहिनि। हाणे उन्हनि खे नरम मसाइब ते आणिजे। ए जाफ़र, अहल बैत जी शान खे हीअं बयानु करणु घुरिजे, तुंहिंजा शेर त आहिनि जेके हक़ीर ऐं ज़ईफ़ माण्हू लाइ चया वेंदा आहिनि। जाफ़र अॻिते वधी हमीरीअ जे सर खे चुमियो ऐं चवणु लॻो, ए अबा हाशिम, तुंहिंजो मिसाल सर जो ऐं असांजो मिसाल पेर जो आहे। अॼुकल्ह जे दौर में लॻे थो त सर सभु हलिया विया आहिनि, बाक़ी पेर रहिजी विया आहिनि। जॾहिं त अॼु खां 40-50 साल अॻु अक्सर मोमिन अहिड़ा हूंदा हुया जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम या हज़रत ज़ैनब सलाम अलैहा जो नालो खणंदा हुया त संदसि अखियुनि में ॻोढ़ा वही ईंदा हुया। अॼु असां उहे अज़ादार दिलि विञाए वेठा आहियूं। उन जो हिकु अहम सबबु सख़्तु मसाइब पढ़णु आहे। पंजी आफ़त रुआण ख़ातिर अहल बैत अलैहिस्सलाम खे कमज़ोर ॾेखार। असांजा ख़तीब रुआण ख़ातिर इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदनि साथीनि खे कमज़ोर करे ॾेखारीनि था।
वेचारो ऐं लाचार ज़ाहिर कयो थो वञे, जॾहिं त करबला वारनि कॾहिं बि कमज़ोरी न आहे ॾेखारी। पाण पंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी लम्हनि ताईं पंहिंजे पूरी कुवत सां दुश्मन जे सर ते वार कंदा रहिया आहिनि। ज़मीन ते किरण खां पोइ बि दुश्मन काफ़ी वक़्त ताईं ख़ौफ़ सबबा संदसि वेझो न अची सघंदा हुया। किथे उहा शुजात, किथे असांजे मसाइब जा अंदाज़। हीउ जुमिलो त असांजे मुल्क में मशहूरु थी वियो आहे, लाचार 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 हुसैन। करबला वारनि खे ख़तीब ऐं शाइर सिर्फ़ु उन करे लाचार ॾेखारनि था त जीअं माण्हुनि खे रुवारे सघनि। अहिड़े क़िस्म जे मसाइब जे अंदाज़ जो नतीजो छा निकितो आहे? अहिड़े क़िस्म जे मसाइब ॿुधण वारनि में न सिर्फ़ु कंहिं बि क़िस्म जी शुजात पैदा नथा कनि, बल्कि हर तरह जी जुरात खे मारे था छॾनि ऐं ॿुधण वारे खे सुस्त बणाए था छॾनि। जंहिंखां पोइ हिन तरह जी शाइरी वजूद में अचे थी, मौला मेरा बि घर होवे उते अलमा दी छां होवे। मतिलबु त ज़ुल्म ख़िलाफ़ क़ुर्बानी जे जज़्बे पैदा करणु ऐं सर तरीअ ते रखी मैदान में अचणु बजाए आसानी वारी ज़िंदगी खे तरजीह ॾियण लाइ उन ई तरह जे मसाइब जो नतीजो आहे। रुआरण जे मक़सद खे हासिलु करण लाइ ख़तीब ऐं शाइर अहल बैत अलैहिस्सलाम खे अहिड़ो बि त कमज़ोर करे था ॾेखारनि जो उन सां संदन ॿुधण वारनि जी नज़र अहल बैत अलैहिस्सलाम जे मुक़ाम में मंज़िलत क़ाइमु नथी रहे। यज़ीद लईन पंहिंजे दरबार में इमाम हसन अलैहिस्सलाम जे हिकु फ़र्ज़ंद अमरू खे चयो, जंहिंजी उमिरि 11 साल हुई, त मुंहिंजे पुट ख़ालिद सां कुश्ती विढ़ंदे? त उमर चयो, मां विढ़ंदुसि, पर हिकु शर्त सां। यज़ीद पुछियो, उहो शर्त कहिड़ो आहे? अमरू चयो, मूंखे बि छुरी ॾे, हिन खे बि छुरी ॾे, पोइ जेको कुश्ती मारे, किथे ही शुजात ऐं किथे असांजा हथरादू ठाहियल मसाइब। आइमा अलैहिस्सलाम जे दर जा 2 शाइर सैयद बिन मोहम्मद हमीरी ऐं जाफ़र बिन उफ़ान अताई आहिनि। उहे ॿई आइमा अलैहिस्सलाम जे आॾो बि शेर पढ़ंदा हुया। हिकु दफ़े पाण में गॾु थिया ऐं ॿई हिक ॿिए खे शेर ॿुधाइणु शुरू कयूं। हिमीरी जाफ़र खे छंड पटींदे चयो, तो ते अफ़सोस आहे आले मोहम्मद बाबति, ही शेर तूं चयो आहे। तव्हांजे घर खे छा थियो जो उन्हनि जो छतियूं ड्रथल आहिनि ऐं अव्हांजा लिबास अदना तरीन लिबास आहिनि? जाफ़र चयो, उन में मूं कहिड़ो कूड़ चयो? हमीर खेसि ॿीहर छंड पटींदे चयो, जॾहिं तोखे चङी तरह मदह करणु नथी अचे त पोइ चुप थी। आले मोहम्मद जी ईअं तो तारीफ़ करीं, पर मां तोखे माज़ूर थो सम्झां, छो त तुंहिंजी तबियत, तुंहिंजो इल्मु ऐं तुंहिंजी गहराई एतिरी ई आहे। मां आले मोहम्मद जी शान में तुंहिंजी गुस्ताखी खे धोअण लाइ ई मदा कई आहे। अल्लाह ऐं संदसि नेमतुनि जो कसम, इंसान जेको ज़ुबान सां कढे थो उनजो ज़िम्मेदार हूंदो। बेशक अली इब्न अबी तालिब तक़वा ऐं ख़ैर ते ख़लीक़ल आहे। बेशक हू अहिड़ो इमाम आहे जंहिंखे समूरी उम्मत मथां फ़ज़ीलत हासिलु आहे। हू जेको बि चवंदो आहे उहो हक़ हूंदो आहे। पोइ हमीरीअ जाफ़र खे चयो, ए जाफ़र, अहल बैत जी शान खे हीअं बयानु करणु घुरिजे, तुंहिंजा शेर त अहिड़ा आहिनि जेके हक़ीर ऐं ज़ईफ़ माण्हू लाइ चया वेंदा आहिनि। जाफ़र अॻिते वधी हमीरीअ जे सर खे चुमियो ऐं चवणु लॻो, ए अबा हाशिम, तुंहिंजो मिसाल सर जो आहे, असांजो पेर जो आहे। अॼुकल्ह दौर में लॻे थो त सर सभु हलिया विया आहिनि, बाक़ी पेर रहिजी विया आहिनि। शही आफ़त शाइरी जे मक़सद में तब्दीली। आइमा अलैहिस्सलाम जे दौर जे शाइरनि जो मक़सदु अहल बैत अलैहिस्सलाम जा मसाइब बयानु करणु सिर्फ़ु रुआरणु न हूंदो हुयो, बल्कि मसाइब बयानु करणु ॿुधण वारनि खे अहल बैत अलैहिस्सलाम जे दुश्मननि सां जिहाद लाइ तयारु करणु हूंदो हुयो। हारून रशीद जहिड़ो अब्बासिन जो ताक़तवर तरीन बादशाह चवंदो हुयो त दाबल जा 2 शेर मुंहिंजे ख़िलाफ़ 2 लख कटंदड़ तलवार खां वधीक तेज़ आहिनि। जॾहिं त हिन दौर जे शाइरनि ऐं ख़तीबनि जे मसाइब बयानु करण जो मक़सदु रुआण खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। अहिड़े क़िस्म जी शाइरी बग़ैर रूह जे जिस्म वांगुरु आहे। बाब 4 आहे आज़ादारी जा मक़सद, आज़ादारी जा ज़रिया। बाब 4 आहे आज़ादारी जा ज़रिया। आज़ादारीअ में ज़रियनि जो बहस निहायत अहम आहे, छो त कंहिं बि मक़सद खे हासिलु करण लाइ ज़राए जो सही इंतख़ाब ऐं उन्हनि जो दुरुस्त इस्तेमालु लाज़मी हूंदो आहे। जेकॾहिं गैर मुनासिब ज़रियनि
ते तमामु घणी तवानाई इस्तेमालु कई थी वञे तॾहिं बि मक़सदु हासिलु नथो थिए। लेकिन मुनासिब ज़राए ते जेतिरे तवानाई इस्तेमालु थींदी ओतिरो नतीजो हासिलु थींदो। फसल पहिरियों आज़ादारी जा ज़रिया अमूमी बहस हर अक़ुलमंद ॼाणे थो त मक़सद खे हासिलु करण लाइ लाज़मी तौरु कुझु ज़रियनि ऐं वसीलनि जी ज़रूरत पवंदी आहे। जंहिं त आज़ादारी बि पंहिंजे अंदरि मक़सदु रखे थी, इन करे उन्हनि मक़सदनि खे हासिलु करण लाइ बि लाज़मी तौरु कुझु ज़रियनि जी घुरिज आहे। लेकिन सभ खां अवल सुवालु हीअ आहे त आज़ादारीअ जा ज़रिया तौफ़ीक़ी आहिनि या इज्तिहादी। आज़ादारीअ जा ज़रिया तौफ़ीक़ी आहिनि या इज्तिहादी। कंहिं शइ जी तौफ़ीक़ी हुजण जो मतिलबु हीअ आहे त उहा शइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शरीयत जे तरफ़ां बयानु थींदी ऐं उन में इंसान जे पंहिंजी सोच जो को बि अमल दख़ल न आहे। इंसान पंहिंजे तरफ़ां न ई उन में इज़ाफ़ो करे सघे थो न ई वरी घटाए। जॾहिं त इज्तिहादी शयूं उहे आहिनि जिन में शरीयत इंसान खे बुनियादी रहनुमाई मुहैया करे आज़ादु छॾियो आहे त उन रहनुमाई मुताबिक़ हालात ऐं तक़ाज़ाउनि खे आॾो रखंदे पाण फ़ैसिलो करे अहिड़ियुनि शयुनि में इंसान इज़ाफ़ो बि करे सघे थो ऐं घटाए बि। अलबत्ता हर हाल में हुनखे मुहैया कयल रहनुमाई खां ॿाहिरि निकिरणो आहे। मक़ासिद लाइ ज़राए जे इंतिख़ाब जे लिहाज़ खां अल्लाह तबारक व तआला जा हुकुम ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ो तौफ़ीक़ी आहे, ॿिया इज्तिहादी आहे। तौफ़ीक़ी हुकुम जो पहिरियों क़िस्म आहे जिन में शरीयत तरफ़ां मक़सद सां गॾु ज़रिया पिणु बयानु कया विया आहिनि। उन मां न ई मक़सद जे इंतिख़ाब जो इख़्तियार इंसान खे आहे न वरी ज़रिए जो, जीअं इबादतनि जो मक़सदु ऐं तरीक़ो ॿई अल्लाह तरफ़ां बयानु थियल आहिनि। मिसाल तौरु ए ईमान वारो अव्हां ते बि रोज़ा फ़र्ज़ु कया विया आहिनि जीअं अॻियनि उम्मतुनि ते फ़र्ज़ु कया विया हुआ त जीअं तव्हां तक़वा अख़्तियार कयो। अल-बक़रा 183। हिते मक़सदु तक़वा आहे ऐं ज़रिए रोज़ो आहे। मक़सदु तक़वा आहे, ज़रियो रोज़ो आहे। ॿई अलाह जे तरफ़ां आहिनि, यानी तौफ़ीक़ी आहिनि। असांखे न मक़सदु तब्दील करण जो इख़्तियार आहे न वरी ज़रियनि बदिलाइण जो हक़ हासिलु आहे। इज्तिहादी जॾहिं त ॿई क़िस्म जा हुकुम उहे आहिनि जिन में मक़सदु बयानु कयो वियो आहे ऐं ज़रिया बयानु थियल आहिनि, या वरी सिर्फ़ु उन दौर जा ज़रिया बयानु थियल आहिनि जंहिं दौर जो उहो बयानु आहे जंहिं अहिड़नि हुकुमनि ते अमल करण लाइ हर दौर में वसीलनि जो इंतिख़ाब इंसान खे उन दौर जे तक़ाज़ाउनि मुताबिक़ पाण पंहिंजे इज्तिहादी सां करिणो पवंदो आहे। मिसाल तौरु ज़मीन में सैर मुतालिक़ हुकुम आहे त ज़मीन में सैर करियो, पोइ गौर करियो त मुजरिमीन जे पछाड़ी कहिड़ी थी। हिन आयत में मक़सदु ॿुधायो वियो आहे त ज़मीन में सैर करियो, पर ज़रिया न आहिनि ॿुधाया विया त घोड़े ते सवार थी सैर करियो या जहाज़ ते, छो त सैर जा ज़रिया दौर में उन दौर जे तक़ाज़ाउनि मुताबिक़ ईजाद थींदा ऐं बदिलजंदा रहंदा आहिनि। मिसाल तौरु जिहाद लाइ फरमायो आहे उन्हनि दुश्मननि सां मुक़ाबले जी तयारी ख़ातिर जेसीं ताईं तव्हांजो वस लॻे वधि खां वधि ताक़त में तयारु बधारंदड़ घोड़ा आमादा रखो त जीअं उन जे ज़रिए अलाह जी दुश्मननि ऐं पंहिंजे दुश्मननि ऐं ॿियनि दुश्मननि खे जिन खे तव्हां नथा ॼाणियो पर अलाह ॼाणे थो रऊब हेठि रखो। अलाह जी राह में, दीन जी दिफ़ा जी राह में अवां जेको कुझु ख़र्चु कंदो तव्हांखे पूरो मोटी मिलंदो ऐं तव्हां सां का बि नाइंसाफ़ी न थींदी। हिते फ़ौजी क़ुवत जमा करण जो हुकुम आहे जंहिंजो अल्लाह तबारक व तआला तरफ़ां ॿुधायल मक़सदु आहे, यानी जीअं दुश्मननि खे हमले करण जी हिमत ई न थिए उन मक़सद खे हासिलु करण लाइ ज़रिया पिणु बयानु कया विया आहिनि। लेकिन ज़ाहिर आहे त जंग जा इहे ज़रिया बि वसीला ज़माने जे गुज़रण सां वधंदा ऐं घटिजंदा ऐं तब्दील थींदा रहनि था। कुझु तलवारूं, तीर, नेज़ा ऐं घोड़ा वग़ैरह हथियार हुआ त हाणे बंदूक, टैंक, मीज़ाइल ऐं जंगी जहाज़ हथियार आहिनि। इन करे फ़ौजी क़ुवत जमा करण जो मक़सदु अल्लाह तबारक तआला तरफ़ां ॿुधायल आहे। उन लाइ ज़रिया इज्तिहादी आहिनि। ज़रियनि जो बका
ज़रिए जे बक़ा में ऐं अहमियत जो तालुक़ु मक़सद जे हुसूल सां लाॻापियल हूंदो आहे। जेसि ताईं उन्हनि ज़रियनि सां मक़सदु हासिलु थींदो रहे त उन्हनि खे बाक़ी रहणु घुरिजे, पर जॾहिं ज़माने गुज़रण सां उहे ज़रिया बेअसर थी वञनि या नुक़सानकार बणिजी वञनि त उन्हनि जी जाइ ते ॿियनि मुअसर फ़ाइदेमंद ज़रियनि खे आणण जी ज़रूरत थींदी आहे त जीअं मक़सदु हासिलु थींदो रहे। छो त असांखे असुलु ऐं घुरिबल मक़सदु हूंदो आहे। ज़रिया त मक़सद खे हासिलु करण लाइ खपंदा आहिनि, पर ख़ुदि ज़रिया घुरिबल न आहिनि हूंदा। आज़ादारी जा ज़रिया। आज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मक़सदनि खे हासिलु करण लाइ ज़रिया हदीस जे तमामु थोरा बयानु थियल आहिनि। असांजे मौजूदा आज़ादारी जे ज़रियनि में घणो हिसो इज्तिहादी ज़रियनि जो आहे। उनजो हिकु सबबु हीअ आहे त आइमा अलैहिस्सलाम जे दौर में आज़ादी इंतिहाई महदूद हुई। इन करे मख़फ़ी नमूने शेर ऐं उन ते रोअण खां सवाइ आइमा अलैहिस्सलाम हदीस में ज़रियनि जो ज़िक्र तमामु घटि मिले थो। आइमा अहल बैत अलैहिस्सलाम तरफ़ां आज़ादारीअ जा ज़रिया न ॿुधाइण जो ॿियो सबबु हीअ आहे त उहे ज़रिया हर दौर ऐं उन दौर जे तक़ाज़नि मुताबिक़ इंतख़ाब थियणा आहिनि। ज़माने जा तक़ाज़ा जीअं त तब्दील थींदा रहंदा आहिनि, उन करे ज़रिया बि तब्दील थींदा रहंदा। इन करे आइमा अलैहिस्सलाम मजमूई रहनुमाई फ़रमाइनि। ज़रियनि जे इंतिख़ाब जो कमु असांजे हवाले कयो आहे त जीअं उन हर दौर में उन दौर जा नवां ऐं मुअसर ज़रिया इंतिख़ाब थियनि त जीअं आज़ादारी हर दौर में ज़िंदा रहे ऐं कॾहिं बि मद ख़ारिज न थी वञे। उन मां मालूम थियो त आज़ादारी जा ज़रिया तौक़ीफ़ी न आहिनि बल्कि इज्तिहादी आहिनि। फ़सल ॿियो ज़रियनि लाइ शराइत। जीअं त आज़ादारी हिकु दीनी अमल आहे ऐं दीन पंहिंजे उन अंदरि कानून ऐं क़ाइदा रखे थो। इन करे आज़ादारीअ जे ज़रियनि लाइ पंहिंजी कुझु शर्त आहिनि जिन जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहिनि। उहे शर्त हिन रीति आहिनि। पहिरियों आहे जाइज़ हुजे। लाज़मी आहे त आज़ादारी में इस्तेमालु थींदड़ ज़रियो मज़हब अहल बैत में जाइज़ हुजे। दीन कंहिं बि मामले में फ़क़ति मक़सद जी जाइज़ हुजण ते ज़ोर नथो ॾिए, बल्कि उन सां गॾोगॾु ज़रिए जे जाइज़ हुजण जो बि पिणु शर्त लॻाए थो। दीन जाइज़ मक़सद खे नाजाइज़ तरीक़े सां हासिलु करण जी इजाज़त नथो ॾिए। हज़रत अली इस्लाम फ़रमाइनि था नहजुल बलागा कुल 327 ऐं बुराईअ जे ज़रिए ग़ालिब अचण वारो हक़ीक़त में मग़लूब आहे। इन करे ज़रूरी आहे त मक़सद बि जाइज़ हुजे ऐं उनखे हासिलु करण जो ज़रियो बि जाइज़ हुजे। ज़िंदगी को बि अहिड़ो शोबो नाहे जंहिंमें मोहम्मद व आल मोहम्मद अलैहिस्सलाम असांजे उसूली रहनुमाई न फ़रमाई हुजे। उन करे ज़रूरी आहे त आज़ादारीअ जे में ज़रिया उहे इस्तेमालु कया वञनि जिन खे मोहम्मद व आल मोहम्मद अलैहिस्सलाम पसंदि फ़रमायो आहे। छा इश्क ते शरीयत नाहे? छा इश्क ते शरीयत नाहे? इश्क अरबी जो लफ़्ज़ आहे ऐं उन जी माना सख़्तु मुहबत आहे। उहो चवण त इश्क में हर शइ जाइज़ आहे न ई क़ुरानी उसूल आहे, न वरी अहादीस मासूमीन अलैहिस्सलाम में उन लाइ को दलील मिले थो। उहो त सूफ़ियुनि जे हिकु गिरोह जो अक़ीदो आहे। उन्हनि जो चवणु आहे त रियाज़त जे हिकु मरहले तय करण खां पोइ सालिक इश्क जे हिकु अहिड़ी दर्जे ताईं पहुचंदो आहे जिते शरीयत मुआफ़ थी वेंदी आहे। उन उसूल जो मज़हब अहल बैत अलैहिस्सलाम सां को बि तालुक़ु न आहे, छो त उनजो मतिलबु ई थींदो मोहम्मद वाले मोहम्मद अलैहिस्सलाम जे इश्क में मोहम्मद वाले मोहम्मद अलैहिस्सलाम जी नफ़रमानी बि जाइज़ आहे। उहा ॻाल्हि बि ज़हन में रखणु घुरिजे त अलाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहल बैत अलैहिस्सलाम लाइ मवदत घुरी आहे जेका मारिफत सां हूंदी आहे। मवदत जो अहिड़े छिड़वाग इश्क सां को बि तालुक़ु न आहे। वण ते हिकु वण वेहे चढ़ंदी आहे, वेड़े चढ़ंदी आहे। वणनि ते हिकु वण चढ़ वेंदी आहे जेका पाड़ी थींदी आहे, याने उन जी का बि पाड़ नाहे हूंदी। उन तरफ़ विल वांगुरु थींदी आहे जंहिंमें पन न आहिनि हूंदा। जॾहिं वण वेड़े कंहिं वण जे ते चढ़ंदी आहे त उन जा सवा पन सुकाए छॾींदी आहे। पोइ उन वण ते सिर्फ़ु विण वेड़े जो पीलो रंग चढ़ी वेंदो आहे। जॾहिं समूरी वणनि ते विण वेड़े जो पीलो रंग चाहिजी वञे त अरब में चवंदा आहे इश्क आहे, यानी उनखे इश्क लॻो आहे। छो त वण जो रंग सुकाए उन ते पंहिंजो रंग
चाढ़े छॾियो आहे। को इंसानु असांजे कंहिं बि ॿिए इंसान जी मोहबत में पंहिंजो रंग विञाए वेही ऐं मथसि महबूब जो रंग चाढ़े छांइजी वञे त उनखे इश्क चवंदा आहिनि। असां वटि कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त जॾहिं इंसानु अकुल ऐं दीन जो रंग विञाए चहिरनि जो रंग पाण ते ढके त उनखे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो इश्क चवंदासीं। जॾहिं त हक़ीक़त हीअ आहे त इश्क हुसैन जो मतिलबु हीअ आहे त असां पंहिंजो रंगो विञाए इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो रंग अख़्तियार करे। शाह अलैहिस्सलाम मां कुझु कंहिंखे बे अलाह सां इश्क न हुयो, शाह नाऊज़ बिल्लाह उन्हनि में बि कंहिं कॾहिं फरमायो त हाणे असां ते सरीयत नाहे रही, करबला त समूरा अल्लाह जे इश्क जो दास्तान आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन ई मैदान में शरीयत ते अमल कंदे ज़ोर जी नमाज़ जब बाजमायत अदा सां पढ़ी। शाह के मौक़े ते इमाम अलैहिस्सलाम जे साथियुनि चयो त इश्क हुसैन में हाणे असां शरीयत खां आज़ाद थी विया आहियूं, करबला में त असांखे उनजो उबतड़ नज़र थो अचे। ज़िंदगी में आख़िरी लम्हे में इमाम अलैहिस्सलाम जा सभ खां वफ़ादार साथी पंहिंजे अकुल ऐं होश में रहिया, जेसीं ताईं खेनि इमाम अलैहिस्सलाम इजाज़त न आहे ॾिनी मैदान जिहाद में न आहिनि विया। हक़ीक़त में हीअ आहे त मोहबत ऐं मवदत इताअत चाहींदी आहे। मुहिब पंहिंजे महबूब जो हरगिज़ नाफ़रमान नाहे हूंदो। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमाइनि था, जे नाफ़रमानी कई उन सां मोहबत न कई। पोइ पाण ही शेर पढ़ियूं, अल्लाह जी नाफ़रमानी थो करी ऐं साणसि मोहबत जो इज़हार बि थो करी, उहो नामुमकिन आहे ऐं नई ॻाल्हि थो चवीं। जेकॾहिं तुंहिंजी मोहबत सची हुजे हा त संदसि इताअत करी, हा बेशक मुहिब पंहिंजे महबूब जो मुतीअ थींदो आहे। अलबत्ता बातिल इश्क इंसान खे हर हराम कमु करण लाइ आमादा कंदो आहे, बल्कि मलऊन इब्न मुलजिम वांगुरु कताम जे इश्क में पंहिंजे इमाम खे बि क़त्ल करण खां न हिकीबाईंदो। अहिड़ो इश्क जो दीन ईमान सां को बि तालुक़ न आहे। उनखे हकीम बू अली सीना मालिकोलिया जी बीमारी करार ॾिनो आहे। ॿियो नंबर आहे गम जो इज़हार ऐं तबलीग हुजे। आज़ादारी सैयद शोहदा लाइ ज़रिए जे इंतिखाब वक़्तु सिर्फ़ु उहो ॾिसणु काफ़ी न आहे त हू जाइज़ आहे या न, बल्कि उन सां गॾु गॾु उहो ॾिसणु ज़रूरी आहे त उनजो गम जो इज़हार सां बि को तालुक़ु आहे या न, छो त हर जाइज़ ज़रियो बि आज़ादारी में शामिलु नथो थी सघे। ज़रूरी आहे त ज़रियो जाइज़ बि हुजे ऐं उनजो गम इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां बि को रब्त हुजे। जेकॾहिं को माण्हू आशूरे जे ॾींहुं पंहिंजे घर आज़ादारी जो प्रोग्राम रखे ऐं ॿियनि खे दावत ॾिए, जॾहिं माण्हू संदसि घर वञनि त उते क़ुर मजीद जा पारा पिया हुजनि ऐं बानी चवे त क़ुर मजीद तिलावत करियो, छा उनखे बि इंसानु आज़ादारी सम्झंदो? छा क़ुर मजीद खे तिलावत जाइज़ न आहे, उहो सवाबु न आहे? पोइ छो उनखे आज़ादारी नथा सम्झूं? ज़ाहिर आहे त जवाबु इहो मिलंदो त तिलावत क़ुर जो गम इमाम हुसैन अलैहिस्सलाम को बि रब्त न आहे, उन करे सवाबु पंहिंजी जाइ ते पर आज़ादारी न आहे। ज़रूरी आहे त गम जे इज़हार जा ज़रिया त मनसूस हुजनि घुरिजनि, यानी जिन जी सिफ़ारिश मासूम अलैहिस्सलाम कई हुजे या वरी उर्फ़ जे मुताबिक़ हुजणु घुरिजे। उर्फ़ जे मुताबिक़ हुजण जो मतिलबु हीअ आहे त उहे ज़रिया मुआशिरे में गम जे इज़हार लाइ राइज हुजनि ऐं आम माण्हू उन्हनि खे गम जो इज़हार सम्झंदा हुजनि। जेकॾहिं माण्हुनि जी नज़र में इहा शइ गम जो इज़हार न हूंदी त उन सां आज़ादारनि तरफ़ां ॿियनि माण्हुनि ताईं गम जो इज़हार पहुची ई न सघंदो। साॻियो ई मसइलो मक़सद हुसैन जे तबलीग ऐं उन जे हुसूल लाइ पिण आहे। उन करे लाज़मी आहे त आज़ादारीअ में अहिड़ो ज़रियो इंतिखाब कजे जेको जाइज़ बि हुजे ऐं उन सां गॾो गॾु गम जो इज़हार या तबलीग जो सबबु हुजे। टियों नंबर आहे मज़हब जी बदनामी जो सबबु न बणिजे। मकतब एल्बे जे निकेमानी अहम तरीन वाजिबात मां आहे। आज़ादारी में अहिड़ा ज़रिया दाख़िल करनि जिन सां मकतब एल्बे अलैहिस्सलाम जी बदनामी थिए वॾो जुर्म आहे, छो त असां उन ज़रिए एल्बे अलैहिस्सलाम जे मदद सां गॾो गॾु ख़ुदि एल्बे अलैहिस्सलाम खे बदनाम कंदासीं। सलेमान बिन महरान चवे थो त मां इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खे में हाज़िर थियुसि, मूं ॿुधो त पाण फरमाए रहिया हुया त ए असांजा शियो, असां लाइ ज़ीनत बणिजो, असां लाइ बदनामी न बणिजो। माण्हू असां सां
ॻाल्हायो, माण्हुनि सां सुलह करियो ऐं पंहिंजूं ज़बानूं फज़ूल ऐं बदकोल खां बंदि रखो। अलाह तबारक व तआला क़ुर मजीद में मुस्लमान खे रोकियो त नबी खे राइना असांजी रिआयत फरमायो न चओ, छो त यहूदी उनखे ग़लति मफ़हूम वठी नबी जी तौहीन कनि था। ए ईमान वारो, राइना न चओ, बल्कि चओ अंज़रना, असां ते नज़र फरमायो ऐं गौर सां ॿुधो, ऐं काफ़िरनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। उन हुकुम जी वज़ाहत कंदे अलाह तबारक व तआला फरमाए थो